वज़ीर आज़म शहबाज शरीफ अॼु बरतानिया रवानो थी रहियो आहे। वज़ीर आज़म लंडन में अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ सां मुलाक़ात कंदो। मौजूदा सियासी, मुआशी ऐं पार्टी जी सूरतहाल बाबति आगाही ॾींदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ बरतानवी किंग चार्ल्स जी ताजपोशी जी तक़रीब में भी शिरकत कंदो। डिस्ट्रिक्ट एंड सेशन कोर्ट इस्लामाबाद पारां तोशाखाना फौजदारी कार्रवाई बाबति केस जी ॿुधणी बिना कार्रवाई जे मुलतवी। अदालत ख्वाजा हारिस पेश न थियण सबबि ॿुधणी 5 मई ताईं मुलतवी करे छॾी। अदालत पारां ईंदड़ ॿुधणी ते दरख़्वास्त ॿुधण जोगी हुअण बाबति दलील तलब। मुस्लिम लीग नून जे अख़बार मौसम शाहनवाज़ रांझा चयो आहे त तोशाखाना केस में हक़ीक़तूं ऐं सबूत अदालत जे साम्हूं मौजूद आहिनि। एतिरे अरसे में तोशाखाना केस जो फ़ैसिलो थियणु घुरिजे हा। नवाज़ शरीफ खे पानामा बदिरां अकामे में सज़ा ॾेई नाहिल कयो वियो। लाडले खे बार बार सहूलियतूं फराहम कई पियूं वञनि। इमरान ख़ान तोहफ़नि जी घटि क़ीमत ॾिनी, महांगे अघ ते विकिरो कया। 8 महीना गुज़रण बाद तोशाखाना में इमरान ख़ान ते फर्ज़ी जुर्म लागू न थी सघियो। इमरान ख़ान जा हर जाइ ते मददगार मौजूद आहिनि। अप्रैल जो महीनो मुल्की तारीख़ जो बुलंद तरीन महांगाई जी शरह जो महीनो हो। इमरान ख़ान जी हुकूमत ख़त्म करण जे 1 साल बाद महांगाई जी शरह 3 ते वधी चुकी आहे। एतिरी मुआशी तबाही हिन मुल्क में कॾहिं नाहे ॾिठी। बुशरा बीबी घरेलू औरत आहे। संदसि सियासत सां को बि तालुक़ नाहे। पीटीआई अॻवान असद उमर। बिरलन में वफ़ाक़ी वज़ीर शहरी रहमान जी जर्मनी जी इक़्तिसादी सहकार ऐं तरक्की बाबति वफ़ाक़ी वज़ीर सिरिंजा शोस सां मुलाक़ात। वेज क्लाइमेट एडेप्टेशन ऐं मिटिगेशन जे हवाले सां ॿितरफ़ी सहकार खे वधाइण बाबति ॻाल्हियूं। पाकिस्तान लाइ ग्रीन हाइड्रोजन समेत ॿियनि शोबनि में इम्कानी सहकार बाबति ख़यालत जी ॾेवर। शहरी रहमान सॼे मुल्क में जारी गैर मामूली बरसातुनि ऐं नुक़साननि बाबति आगाही ॾिनी। क़ौमी असम्बली जो इजलास अॼु 3 वॻे थींदो। 11 नुकाते एजेंडा जारी। अफ़गानिस्तान बॉर्डर रस्ते दवाउनि जी स्मगलिंग बाबति ध्यान छिकाओ नोटिस एजेंडा में शामिल। पाकिस्तान एयरपोर्ट्स अथॉरिटी बिल 2022 मंज़ूरी लाइ पेश कयो वेंदो। द ट्रेड मार्क्स तरमीमी बिल 2023 बि ऐवान में मंज़ूरी लाइ पेश कयो वेंदो। कश्मीर पुलिस पारां 1 हफ़्तो अॻु जमाल थाणे जी हद मां अगवा थियल पीरसन अहद अली उर्फ़ बग्गू मीराणी खे दुरानी भर जे कच वारे इलाइक़े मां मुबैना मुक़ाबले में बाज़ियाब कराइण जी दावा। इलाइक़े में मोकई खे राजड़ी ज़रिए बाज़ियाब कराइण जा चोबोल। दादू वेझो जोही रोड ते पुलिस पारां मुबैना मुक़ाबले दौरान 3 फौरन खे गिरफ़्तार करण जी दावा। फायरिंग जी डेवत में 1 फौज ज़ख़्मी, इस्पताल मुंतक़िल। शहदादपुर पुलिस पारां भी मुबैना मुक़ाबले में 1 ॾोहारी खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा। पुलिस मूजिब गिरफ़्तार ॾोहारी वटां 1 पिस्टल, फुरकियल रक़म, मोटरसाइकिल हथ कई वई आहे। 2 जवाबदार फ़रार थी विया। ऐं पाकिस्तान ऐं न्यूज़ीलैंड विच में प्री वनडे मैच अॼु खेॾी वेंदी। क़ौमी टीम खे 5 मैचुनि जी सीरीज़ में 0 जी भेट में 2 जी सरसी हासिल।